पाण माण्हुनि में हिकु तमामु वॾी ख़ामी आहे बाबा साईं, ऐं उहा ख़ामी इहा आहे त जल्दी ॿियनि मथां एतबार करणु। सचो माण्हू ॿियनि खे बि सचो सम्झी मिंट में हुन मथां एतबार करे वेहंदो आहे। चांडोके धी किन जॻहनि ते एतबार इंसान जी मजबूरी बणिजी वेंदो आहे। मिसाल जी तौरु शमीर जे मामले में न चाहींदे बि असांखे हुन ते भरोसो करणो पवंदो। तव्हांजी थोरी देरि अॻु शामिर सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं ऐं तव्हांखे छा थो लॻे त शामिर खान बहादुर खे को नुक़सानु पहुचाए सघे थो या न? मुंहिंजे साम्हूं त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे वियो आहे। शमीर हाणे सब्र जो दामन हथ मां छॾण लाइ तयारु आहे। चवे पियो त मूंखे ॿारनि वारो ढोंग हाणे ख़तमु करे खुलियल नमूने खान बहादुर जे साम्हूं अचिणो आहे। बाबा साईं हू ज़र अली जी अञा ताईं ख़बर न वठी सघियो आहे। रोज़ साॻी ॻाल्हियूं थो करे त ज़र अली वेंटिलेटर ते आहे। ईअं कीअं थो थी सघे? जंहिं नमूने जो हादसो पेश आयो आहे त ज़र अली जी बचण जी उमेद न हुई। जेकॾहिं हू वेंटिलेटर ते आहे त छा थी पियो? हयाती त बची पई अथसि न। मूंखे हिन तकलीफ़ जी शिदत में ज़र अली ॾाढो यादि थो अचे बाबा साईं। उन जे हूंदे असां सां ईअं न थिए हा। उन खां पोइ असां लावारिस थी विया आहियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।